नाज़रीन, जामशोरे में सिंधी अदबी संगत पारां नामियारे अदीब ऐं शाइर रोशन जोयो जी 8वीं वरसी मल्हाई वई। तफ़सील लाइ ॾिसूं था जामशोरे मां अली मुराद चांडियो जी रिपोर्ट। जामशोरे में नामियारे अदीब शाइर उस्ताद ऐं सूफ़ी मंश इंसान रोशन जोयो जी 8वीं वरसी सिंधी अदबी संगत तरफ़ां मल्हाई वई। वरसी तक़रीब में रोशन जोयो जे चाहींदड़नि वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररनि रोशन जोयो जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। इन मौक़े ते हिननि आवा टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। ऐं रोशन जूं जेके ख़ासियतूं हुयूं, बहितरीन क़िस्म जो नक़ाद हुयो ऐं अदीब हुयो, लतीफ़ साईं जो आशिक़ हुयो। सिंधी अदबी संगत खे बि हुन बुनियाद विधा जामशोरे में। जामशोरे जी जेका ब्रांच आहे उहा हुनजा बुनियाद विधाई ऐं हुन रुगो बुनियाद फार्मली कोन विधा, पर हुनजो कमाल इहो हुयो त हर हफ़्ते उनजी गॾिजाणी थींदी ऐं गॾिजाणी खां पोइ हिकिड़ो लेक्चर थींदो। साईं तमामु अदबी दुनिया में ज़बरदस्त कमु कयो। साईं टीचर बि रहियो, तमामु आलिशान टीचर रहियो ऐं शागिर्द पैदा कया। ऐं साईं ॾाढो वास्ता निभाईंदड़ शरीफ़ नफ़्स ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां जेको समाज में तहरीक रखंदड़ इंसान हो। इख़लाक़ बाकिरदार उस्ताद ऐं बहितरीन समाज सुधारक हुयो। साईं जी मोहबत जो मर्कज़ सिंध ऐं साईं जीम सैद हुयो। साईं हमेशह पाण पतोड़ियो, शागिर्दनि लाइ महिनतूं कयूं। उस्ताद तमामु बहितरीन सियासतदान ऐं बहितरीन तमामु समाजी वर्कर हुयो। साईं रोशन जो बुनियादी मक़सदु जेको हूंदो उहो हूंदो त ॿार पढ़नि, ख़ासि करे नियाणियुनि जी तालीम ते तमामु घणो ध्यानु ॾींदो। साईं जे ज़िंदगीअ जा केतिरा ई मुख़्तलिफ़ पासा आहिनि। हिकिड़ी ज़िंदगी जुदागाना बि आहे ऐं साईं पंहिंजे उस्तादी दौर में केतिरा ई बहितरीन शागिर्द पैदा कया। वरसी तक़रीब जी पुॼाणीअ ते मशहूरु रागी चनेसर अली तीवणो क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। अली मुराद चांडियो, आवाज़ टीवी, जामशोरो।